बाबा हरदास राम साहिब की जय। पहिरीं पहिरीं सत्संग जी शुरूआत कई सी छा सां? मदा साहिब सां। बाबा हरदास राम साहिब वटि राम प्रसाद बाबा ये मदा लिखी करे आया जलगांव साहिब में 50-60 साल अॻु जी ॻाल्हि आहे। त बाबा जॾहिं फर्स्ट टाइम इहो मदा ॿुधी त बाबा मुख मां वाणी कढी भई जेको बि इहो मदा पढ़ंदो असां उन्हनि जे अॻियां अची वेहंदासीं। त हाणे जेका सत्संग जी शुरूआत कईसीं मदा सां माना साक्षात असां सां बाबा गॾु अची वेठा आहिनि। असां उन्हनि खे सॾु कंदासीं त हू असांजे सॾु जो जवाबु ज़रूरु ॾींदा। हू बीठा आहिनि 24 कलाक असां सां साण आहिनि, पर जीअं मदा पढ़बी हू असांजा अर्ज़ ॿुधण लाइ साम्हूं वेठा आहिनि, असांजा दुख दूर करण लाइ असां सां अंग संग वेठा आहिनि। बाबा चवनि था असां बीठा आहियूं मदद करण लाइ, पर साम्हूं वारा घुरनि ई नथा। असां बीठा आहियूं मदद करण लाइ, पर साम्हूं वारा घुरनि ई नथा। बाबा ईअं चवंदा आहिनि भई खूह आहे पर पाणी भरण केरु नथो वञे। प्यासा सभई आहिनि पर एफर्ट नथा करूं भई उते वञी करे खूह मां पाणी भरे अचूं। इहे एक्सपेक्ट था करूं भई पाणी असां वटि हली वेंदो। त सभई मिली करे बाबा खे यादि कंदासीं जीअं बाबा असां वटि अचनि। जब भी मुझको याद करोगे हो, जब भी मुझको याद करोगे हो, जब भी मुझको याद करोगे मैं आऊंगा जलगांव सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं। पिंपरी सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं। जब भी मुझको याद करोगे हो, जब भी मुझको याद करोगे